नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। घोटकीअ मां GDA MPA सरदार अली गौहर खान महर, सरदार अली नवाज़ खान उर्फ राजा खान महर ऐं अॻूणो ज़िले काउंसिल जो चेयरमैन हाजी खान महर ज़मानत कराइण लाइ घोटकीअ जी अदालत पहुता आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घोटकीअ मां GDA MPA सरदार अली गौहर खान महर, अॻूणो सूबाई वज़ीर सरदार अली नवाज़ खान उर्फ राजा खान महर ऐं अॻूणो ज़िले काउंसिल जो चेयरमैन हाजी खान महर ज़मानत कराइण लाइ घोटकीअ जी अदालत पहुची विया आहिनि। ही ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घोटकीअ मां GDA MPA सरदार अली गौहर खान महर, अॻूणो सूबाई वज़ीर सरदार अली नवाज़ खान उर्फ राजा खान महर ऐं अॻूणो ज़िले काउंसिल जो चेयरमैन हाजी खान महर ज़मानत कराइण लाइ घोटकीअ जी अदालत पहुता आहिनि। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं एडवोकेट कंबर अली शाह कासमी जी फरियाद ते ट्रांसपार्टी सैयद फिदा अब्बास शाह खे अगवा करण जो केस सरदार अली गौहर खान महर, सरदार अली नवाज़ खान उर्फ राजा खान महर, हाजी खान महर समेत 20 ॼणनि ख़िलाफ़ ए सेक्शन थाणे ते दाख़िल कयो वियो हो। सब शयूं फेक आहिनि। कोई सियासी इंतकामी कार्रवाई आहे छा जेके कोटकी डिस्ट्रिक्ट जेको रिज़ल्ट ॾिनो उन जे करे, न त उन माण्हू जो वजूद ई कोन्हे जेको माण्हू अगवा जे लाइ पहिरियों ई सुप्रीम कोर्ट में यानी पुलिस सॼी इंक्वायरी करे इहा रिपोर्ट कई त उन माण्हू जो वजूद ई न आहे। वरी हाणे इहो पंथ जो इंशाअल्लाह अल्लाह साईं कंदो त मेरिट ते थींदो सभु कुझु। अच्छा, तव्हां छा था सम्झो त हीउ जेको नौजवान हुयो आहे ई न हिन दुनिया में, हुन सिर्फ़ु हथरास ड्रामो सॼो फेक आहे, कूड़ आहे ऐं सभिनि खे ख़बर आहे। इहा ॻाल्हि त स्क्रीन ते आहे, पर मां हाणे कुझु नथो चवणु चाहियां। शायदि अदालत में शइ आहे, इंशाअल्लाह ख़ुदा कंदो त सभु शइ ज़ाहिर थी वेंदी ऐं जंहिं माण्हू बुराई कई आहे हुनखे अल्लाह साईं सज़ा ॾींदो। अच्छा, जेको फिरियादी आहे केस जो, उन पारां हिन में इहो बि ॼाणायो वियो आहे त आलम पाक जी ऐं कब्रिस्तान जी ज़मीन ते जेको तव्हांजो मसइलो कब्ज़ो कयो हुन ते को जहिड़ो हलंदड़ो तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो कब्रिस्तान ऐं कहिड़ी मुंहिंजी ज़मीन, कहिड़ी ॻाल्हि सभु कूड़ आहे। ऐं न असांजी ज़मीन आहे, को ॿारनि सां तनाज़ो हलेसि थो त महर तमामु वॾी क़ौम आहे, लखे एकड़ ॿारनि जी ज़मीन आहे, लखे माण्हू आहिनि, उन ते उनजो कंहिंसां अगरि आहे त उन सां असांजो वास्तो त कोन्हे इन ॻाल्हि जो। ऐं हिन जो इहो केस अॻ में हाई कोर्ट में महरनि सां हलंदड़ो जेको उहे खटे विया उन्हनि खे आहिनि, पर उहो उन्हनि जो ज़ाती मसइलो आहे, इन सां असांजो को तालुक़ु कोन्हे। अॼु तव्हां अदालत में पहुतो ज़मानत लाइ, छा तव्हांजी ज़मानत मंज़ूर? जी।